घोटकी जो इलाइक़ो आदिलपुर जिते जेवाए पारां वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ खानपुर महर रोड ते धरणो ऐं वियो आहे। टायरनि खे बाहि ॾिनी वई। अॻवाणनि मुतालबो कयो त शहर तोड़े भर पासे में चोरियूं फुरूं धाड़ा मामूल बणिजी विया आहिनि। पुलिस अमन अमान क़ाइम कराइण में नाकाम थी वई आहे। घोटकी जो इलाइक़ो आदिलपुर इते भी बदअमनी वधंदी पई वञे। अॼु जेवाए पारां खानपुर महर रोड ते एहतजाज कयो वियो। मुतालबो कयो वियो आहे एहतजाज कंदड़नि तरफ़ां त शहर तोड़े भर पासे वारनि इलाइक़नि में भी चोरियूं फुरूं ऐं धाड़नि जा वाक़िया मामूल बणिजी विया आहिनि, पर पुलिस को भी तहरुक न पई वठे। पुलिस अमन कायम कराए माहौल जेको आहे उहो अमन वारो करे हिन वक़्तु शहर में फुरनि ऐं चोरियुनि जूं जेके वारदातूं आहिनि उहे ॾींहों ॾींहुं वधंदियूं पियूं वञनि। घोटकी जो शहर आदिलपुर ते वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ अॼु एहतजाज कयो पियो वञे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त शहर में चोरियूं ऐं फुरनि जूं वारदातूं वधंदियूं पियूं वञनि।